नाज़रीन तालीमी ख़बर शामिल कंदासीं त गस्टा कंबर जे अॻवाणन ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो करे उस्तादनि सां गॾिजाणी कयूं। सेक्रेटरी उस्तादनि जी तंज़ीम गस्टा कंबर ज़िले अॻवाणन अली नवाज़ चांडियो, नवीद अहमद मुगेरी, सुधीर अहमद लाशारी ऐं अबू बकर सियाल मुख़्तलिफ़ स्कूलनि में देदड़ हाई स्कूल, गोघारो हाई स्कूल, खैरपुर जुसो सेकेंडरी स्कूल, वगण ऐं आबड़ी समेत सेकेंडरी हाई स्कूल यूनिटनि जो दौरो करे उस्तादनि सां गॾिजाणियूं कयूं ऐं तइलीमी सरगर्मी समेत उस्तादनि जे मसइलनि ते गौर वीचार कयो वियो। उन हवाले सां देदड़ हाई स्कूल में यूनिट सदर ज़फ़र अली विरख ऐं अली ॾिनो मुगेरी तरफ़ां गस्टा टीम खे आजाणी ॾिनो वियो, जंहिंमें सीनियर उस्तादनि अज़ीज़ अहमद मेयो, गुलाम अकबर मेकण, प्यार अली चांडियो, एम बचल सोलंकी, मोहम्मद हयात सोलंकी, शाहिद हुसैन भट्टी, सफदर अली अबड़ो, गुलाम अली मुगेरी ऐं अमानुल्लाह मेकण शिरकत कई। उन मौक़े ते गस्टा अॻवान अली नवाज़ चांडियो चयो त उस्तादनि जी तंज़ीम गस्टा माउ आहे, जंहिंसां हर उस्ताद सजाड़ियो आहे ऐं तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां उस्तादनि जी ख़िदमत करे पंहिंजा फ़र्ज़ अदा करे रहिया आहियूं। जॾहिं त ज़िले जे समूरनि उस्तादनि जे ज़िले सदर जवाद हुसैन सूमरो ते मुकमल एतमाद आहे ऐं अहिड़े एतमाद खे हुन भरपूर नमूने पूरो कयो आहे। हुन वधीक चयो त उस्तादनि जे प्रमोशन हेड मास्टरनि वारी सीनियरिटी आर्डरनि वारी मसइले ते कामयाबी माण सां टीम जो मोराल बुलंद थियो आहे ऐं उस्तादनि मां अहसास महरूमी पिणु ख़तमु कई वई आहे। गस्टा जी जुदोजहद एवज़ उस्तादनि खे हक़ ॾियारे फतह जे सिलसिले खे जारी रखंदे सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे रेग्युलराइज़ेशन वारे अहम मसइले ते सिंध सेक्रेटरीट में लाॻियल अख़्तियारनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। जल्द उस्तादनि खे ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी।